अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिस रहिया आहियो NTV न्यूज़। मीरपुर बटवारा शहर जे बॉयज़ हाई स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां सिंधी मीडिया जे सॾ ते मोट ॾींदे स्कूल में शानदार एकता सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में उस्तादनि ऐं शागिर्दनि व सहाफ़ियुनि ऐं शेरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। तक़रीब में शागिर्द टोपियूं पाए ऐं अजरकूं ओढे पटका ॿधी शिरकत कई। तक़रीब में शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे सिंध जे सक़ाफ़त खे उजागर कयो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ गीतनि ते शागिर्दनि पारां रिक्स पेश करे भरपूर दाद वसूल कयो। तक़रीब में तक़रीरूं कंदे स्कूल जे हेड मास्टर नूर मोहम्मद ख़िबर, कावश KTN जे रिपोर्टर आकाश ज़हूर, टाउन कमेटी मीरपुर बटवारे चेयरमैन अब्दुल गफ़ूर मेमन, मुश्ताक चांजो समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो त सिंध सक़ाफ़त शाहूकार आहे, जॾहिं त सिंधी मीडिया पारां दुनिया में सिंधी सक़ाफ़त खे रोशनास कराए तारीख़ी कमु कयो आहे। उन्हनि चयो त सिंध हिकु सक़ाफ़त जे सरी हेठि पहिरीं डिसंबर ते एकता ॾियार सां गॾिजी भरपूर नमूने मल्हायो वेंदो। तक़रीब में सहाफ़ियनि बाबू खेरपुरी, इंतज़ार खटी, लतीफ़ ज़हूर, अशरफ चांडियो, नज़र अली मेमन, सजाद अली मेमन ऐं ॿियनि जी शिरकत कई। रिपोर्टर नज़र अली मेमन, NTV न्यूज़ मीरपुर बटवारा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ ॾिसंदा रहो NTV न्यूज़।